कुडेरोलाल लॻ ख़ैबर जो रहवासी रज़ा मोहम्मद मल्हा नादरा ऑफिस जे अमले ख़िलाफ़ मीडिया अॾो दाहिंद चयो आहे त नादरा ऑफिस जा केतिरा ई चकर काटे थकिजी पियो आहियां पर मूंखे शिनाख्ती कार्ड नथा ठाहे ॾियनि। जॾहिं मूंखे इहो बि चयो वञे थो त माज़ूर सर्टिफिकेट खणी अचे खणी वियसि पर नादरा ऑफिस वारनि न ठाहे ॾिनो। ऐं वरी चवनि था त जंहिं डॉक्टर तुंहिंजे भाउ जो ऑपरेशन कयो आहे उनजो सर्टिफिकेट ठाराए या वरी उन खां लिखाए अचो पोइ असां ठाहे ॾींदासीं। रज़ा मोहम्मद चयो त मूं हिन डॉक्टर ऐं उनखे किथां हथ कयां। जंहिं टाइम में भाउ जो ऑपरेशन थियो हो उन टाइम में 10 सालनि जी उमिरि खां बि घटि उमिरि जो हो ऐं मूंखे यादि बि न आहे। मूं वटि माज़ूर सर्टिफिकेट आहे उन ते मूंखे ठाहे ॾियो शिनाख्ती कार्ड त जीअं सुञाणप कार्ड ठाराए सघां ऐं मुंहिंजे बचनि जा ईंदड़ वक़्त में शिनाख्ती कार्ड ठाराए सघां। जॾहिं त ॾिठो वञे त असांजी सिंध में गैर मुल्की माण्हुनि जा कार्ड ठाराए वञनि था। असां सिंधी असुल रहवासी आहियूं पोइ बि असांजा कार्ड नथा ठाहे ॾिना वञनि। जेके असांजी सिंध में ॿियनि मुल्कनि खां अची सिंध में रहनि था उन्हनि जा बिना पुछा ॻाछा जी शिनाख्ती कार्ड ठही वञनि था। छा असां सिंध जा न आहियूं जो हीउ रूल असांखे नादरा ऑफिस वारनि शिकार करणु छॾे ॾियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।